नाज़रीन, वफ़ाक़ी बजट में मुर्गी महांगी थियण ऐं लॉकडाउन सबब शादियुनि ते पाबंदी हुजण सबब जोंगल शहर में मुर्गी जी फ़रोख़्त में घटिताई थी वई आहे, जंहिं सबब मुर्गी फ़रोश सख़्त परेशान आहिनि। ॾिसूं था सुहेल बंगलानी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं मुर्गी फ़रोश जी दुकान ते। मुर्गी जो रेट हाई थियण जे करे कारोबार ठप थी वियो आहे। इन वक्त असां दुकानदार मौजूद आहिनि, पुछंदासीं वधीक छा चवणु आहे। साईं, असांजी मुर्गी आहे जेका तमामु महांगी मिले थी। ज़िंदा मुर्गी तमामु महांगी आहे। 100 किलो खणी था अचूं, सॼे ॾींहं में वेही 10 किला 15 किला वधि में वधि मुर्गी हले थी। 300 रुपए किलो आहे। ग्राहक जेको अचे थो उन असां कयूं था त असांजी रोज़ी थिए, पर ग्राहक ईअं ॾिसी करे मोटे थो वञे। महांग जे करे कोई वठण ते लाइ न आहे। ॿियो त शादियूं बि बंदि आहिनि। अॻे शादियुनि में माल असांजो थोरो तको हलंदो हो, हाणे शादियूं बि हुकूमत बंदि करे छॾियूं आहिनि। असांजो रोज़गार सफ़ा न आहे। बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। असां आख़िर हाणे कयूं त छा कयूं, कहिड़ो रोज़गार कयूं। हुकूमत खां अपील आहे त जीअं मुर्गी थोरो घटाए त असांजो रोज़गार थिए ऐं असांजे बच्चनि खे रोज़ी मिले। हिन वक़्तु साईं मुर्गी महांगी आहे। ॾिसो था तव्हां पाण 300 रुपए किलो आहे, कोई वठण वारो कोई कोन्हे। हिते असां सॼो ॾींहुं वेठा आहियूं, बेरोज़गारी आहे। ॾिसो था पाण मज़दूर आहिनि ऐं खां पोइ धंधा कारोबार ठुफ थी विया आहिनि, चलतो न आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? 4-4 5-5 मज़दूर आहिनि, दुकान फी ते ख़र्चो आहे, डेली काॾे वञनि सघनि। इन जे करे मुर्गी महांगी आहे। मुर्गी मरे बि अथी ॾाढी। राति जो गर्मी बि आहे। ॾिसो था तव्हां पाण, हिन वक़्तु असां कुझु नथा करे सघूं। जेको आहे त अॻे शादियुनि जो हलंदो हो सिलसिलो, हाणे उहो नथो हले। असां काॾे वञूं? जीअं त मुर्गी तमामु महांगी थी वई आहे। 300 रुपए किलो थी वई आहे। असां मज़दूर माण्हू, सॼो ॾींहुं मज़दूरी करण वारा माण्हू, 300 रुपए कमाइण वारा माण्हू, सॼो ॾींहुं मुर्गी हले ई नथी। इन जे करे परेशान थी विया आहियूं सख़्तु सख़्तु। ऐं जेको आहे त शादियूं बंदि थी वियूं आहिनि। शादियुनि जे करे असां वज़ीर आज़म इहा अपील कंदासीं त असांजूं शादियुनि जो पाबंदियूं हटाइनि वञनि ऐं त असांजो कारोबार हले। छो त रेज़की आहे, ज़िंदा जी एतिरी सेल बि न आहे। जेको 100 किलो खणी था अचूं त तंहिंमें 5-6 ॼणा मरी था वञनि। इन जे करे असां सख़्तु परेशान आहियूं रोज़ी जे लाइ। त असां मज़दूर माण्हू काॾे वञूं? 300 रुपया कमाइण वारा माण्हू जेको आहे त उहा असांजी बि रोज़ी बि नथी थिए। इन जे करे असां चऊं था त एतिरा रेट खे घटायो वञे। इहा महिरबानी वज़ीर आज़म असां कंदासीं। जीअं त नाज़रीन, तव्हां हिन दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो वधीक चवणु आहे त शादियुनि खां पाबंदी हटाई वञे ताकी असांजो कारोबार थी सघे।